अचा पई। अरे बाबा केर आहे? हिकिड़ो मिंट अचा पई न। अरे फजीला तुम कीअं आई तूं? मां ठीक आहियां, तूं कीअं आई? पर हीअं अचानक? अंदर त अचण पहिरीं अरे हाँ अच्छा अच्छा अच्छा। मम्मी डैडी ॻोठ विया आहिनि। मूं सोचियो मां तूं वटि अची वञा। हूअं बि तूं घर में बोर थींदी हूंदी आहे। वेरी गुड यार, चङो थियो तूं हिते अची वई आहीं। मां बि हिन घर में अकेली बोर पई थियसि। मूंखां न तुंहिंजी अकेलाई बर्दाश्त कोन थी थिए। वीचारी शादी खे रुगो 2 साल थिया आहिनि ऐं हस्बैंड वो दौड़न ते लॻी वियो आहे। मूंखे त लॻे थो तूं मां दिलि भरिजी वियो अथसि। ॾिस फज़ीला, बकवास बंदि कर। जेकॾहिं न हू बिज़नेस छॾे हिन घर में मूंसां गॾु वेही रहंदो त ख़र्च छा तुंहिंजो डैडी भरींदो? हाँ, अगर तू मुंहिंजी भाभी ठही हाँ त तुंहिंजो ख़र्च डैडी ज़रूर बर्दाश्त करे। पर तोखे त शहरी बाबू पसंदि अची वियो हो न। त पोइ तूं ई खणी कजे न कंहिं ॻोठाणी छोकिरे सां शादी। जॾहिं बि मूंसां मिलंदी त छेड़नि जी स्मेल पई ईंदी तो मां। हाणे हरूभरू ईअं बि न चए, ईअं बि कोन हूंदो आहे। मानी खाईंदी? हाँ यार, मूंखे ॾाढी बुख लगी आहे। पचाए छा थी? भिंडी गोश्त। यम्मी, माय फेवरेट। अब मां ई थी क्या, मां फ्रेश थी अचां। हुन खां गॾु मानी खाईंदासीं। ठीकु आहे, तूं फ्रेश थी तेसिताईं मां मानी थी लॻाए वठां। अम्मा, ही छोड़ छा जो आहे? हाणे में का तकलीफ़ आहे छा? बच्चा मूंखे त का कल न आहे। अजीब माण्हू है। ओड़े पाड़े जे सुकून ऐं आराम जी कंहिंखे का परवाही कोन्हे। अबा काॾे थो वञे? अम्मा, असां उन्हनि खे वञी दरख़्वास्त कंदासीं। शायदि असांजी दरख़्वास्त ते हू थोरो आवाज़ घटि करे छॾे। पर पुट घणो घटि वधि न ॻाल्हाइजो। अम्मा, तव्हां त असांखे चङी तरह सुञाणो था। घटि में घटि तव्हां त असांजे लाइ ईअं न चओ।
जो तव्हां खे को महिल ज़हमत ॾिनी अथई। दरअसल ही टाइम मुंहिंजे मुताले जो आहे ऐं तव्हां वटि तेज़ आवाज़ में गानो हली रहियो हुयो, जंहिं करे असांजी पढ़ाई जो तसलसल टुटे पियो। जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ न थिए ऐं माज़रत सां पंहिंजे ग्रामोफोन जो आवाज़ घटि कंदा त वॾी महिरबानी थींदी। सॉरी, असांजे करे तव्हांखे तकलीफ़ पहुती। ॿीहर तव्हांखे का बि शिकायत न थींदी। महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। मां तव्हांखे हिन महिल ज़हमत ॾिनी उन जे लाइ माज़रत ख़्वाह आहियां। वॾी महिरबानी। ही कहिड़ो नमूनो हो? फज़ीला, बदतमीज़ी न। ही असांजा नेबर आहिनि, मुराद अली। ओ माय गॉड, ही कहिड़ी लैंग्वेज यूज़ पियो करे यार? छा सिंधी असांजे देश जी ॿोली आहे? तोखे समझ में न आई? सिंधी? हेड़ी सिंधी त ब्लैक एंड व्हाइट फिल्मनि में नाहे ॿुधी। ऐं हाणे त ॻोठनि में यूज़ नाहे थींदी यार। पर हुनखे हिन जी का बि परवाह न आहे। हुनजी हिकु अलॻि दुनिया आहे, पंहिंजो लाइफ स्टाइल अथसि। ॿोलीअ सां गॾु लिबास ऐं रहणी कहणी बि शाह अब्दुल लतीफ़ जे दौर जी आहे। हालांकि ॾाढो पढ़ियो लिखियो बि आहे। अनबिलीवेबल। मतलब त 21st सेंचुरी में 8वीं सदी जो माण्हू। ठीकु आहे, जेकॾहिं ॿीहर सॉन्ग ॿुधी न त प्लीज़ स्लो आवाज़ में ॿुधिजे, किथे ईअं न थिए जो हुनजी मदर बि अची वञे। ओके।